शामिल कंदासीं। जानी जुमानी जी त मोरो कमरुद्दीन चांडियो लॻ ॻोठ मोहम्मद इस्माइल चांडियो वासी औरतुनि ऐं मासूम ॿारनि पारां अॼु मोरो कोर्ट में पेशी लाइ वियल नौजवान मोहम्मद अली चांडियो खे कमरुद्दीन चांडियो पुलिस पारां मुबैना खमजनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त नौजवान मोहम्मद अली चांडियो सां गॾु संदसि 9 साला बीमार भाइटी सनम साण हुई जेका दवा वठण लाइ साणस गॾु हुई। कमरुद्दीन चांडियो पुलिस नौजवान सां गॾु 9 साला नींगरी सनम चांडियो खे बि गुम करे छॾियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ मुबैना खंबियल नौजवान मोहम्मद अली जे पीरसन अमड़ मस्मात सिहत खातून मोरो प्रेस क्लब में एहतजाज कंदे चयो त असां पोरियत माण्हू आहियूं। मुंहिंजो पुटु मज़दूरी कंदो हो। अॻु में बि कमरुद्दीन चांडियो पुलिस मुंहिंजे पुट खे नाहक गिरफ़्तार करे कूड़ो केस दाख़िल करे छॾियो हो, जेको केस कोर्ट में हलंदड़ आहे। गुज़िरियल ॾींहुं मुंहिंजे पुट खे मोरो कोर्ट ॿाहिरां 125 मोटर साइकिल ते पीछो कंदड़ पुलिस एहलकारनि संदसि 9 साला मासूम बीमार नींगरे सनम चांडियो समेत खंबे गुम करे छॾियो आहे। असांखे ख़दशो आहे त हाफ़िराए न कयो वञे। संदसि रोड एक्सीडेंट सबबि जेल में धक लॻल आहिनि। चूंडियल नुमाइंदा असां सां इंसाफ़ कनि।